ओम शांति। दीदी मिले तारीख है 28/2025। अज मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार तव्हांखे संगम ते सेवा करे ॻाइण लाइक़ु ठहिणो आहे। तव्हांखे हिन संगम युग ते सेवा करे ॻाइण लाइक़ु ठहिणो आहे। पोइ भविष्य में पुरुषोत्तम ठहिण सां तव्हां पूजा लाइक़ु ठही वेंदा। हाणे असांखे सेवा लाइक़ु ठहिणो आहे, पोइ पूजा लाइक़ु ठही वेंदासीं। प्रश्न आहे, कहिड़ी बीमारी जड़ सां समाप्त थिए तॾहिं बाप जी दिलि ते चढ़ी सघंदव? उत्तर आहे, देह अभिमान जी बीमारी। हिन देह अभिमान जे कारण सभी विकारनि महारोगी ठाहे छॾियो आहे। इहे देह अभिमान समाप्त थी वञनि त तव्हां बाप जी दिलि ते चढ़ो। दिलि ते चढ़णो आहे त विशाल बुद्धि ठहो, ज्ञान चिता ते वेही रहो, रूहानी सेवा में लॻी वञो। वाणी हलाइण सां गॾु गॾु बाप खे सुठी रीति यादि करो त बाप जी दिलि ते चढ़ंदव। गीता जाग सजनियो जाग। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿारनि गीत ॿुधियो। रूहानी बाप हिन साधारण पुराणे तन द्वारा मुख सां चईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि, मूंखे पुराणे तन में पुराणी राजधानी में अचिणो पवंदो आहे। हाणे इहा रावण जी राजधानी आहे। तन बि परायो आहे, छोजो हिन शरीर में त पहिरियों खां ई आत्मा आहे। मां पराए तन में प्रवेश करिणो आहे। पंहिंजो तन हूंदो त हुनजो नाम पवंदो। असांजो नाम बदिलंदो न आहे। मूंखे पोइ बि शिव बाबा ई चईंदा आहिनि, गीत त ॿार रोज़ु ॿुधंदा आहिनि। नवयुग अर्थात नई दुनिया सतयुग आयो। हाणे कंहिंखे चईंदा आहियो जागो। आत्माउनि खे चईंदा आहिनि कि हे आत्माऊं जागो, छोजो आत्माऊं घोर अंधियारे में सुम्ही पियूं आहिनि, कुझु बि सम्झी न सघंदियूं आहिनि, बाबा खे ई न ॼाणंदियूं आहिनि। हाणे बाप जगाइण आया आहिनि। हाणे तव्हां बेहद जे बाप खे ॼाणंदा आहियो। उन्हनि सां बेहद जो सुख मिलणो आहे। नए युग में सतयुग खे नयो युग चइबो आहे न, कलयुग खे पुराणो युग चइबो आहे। विद्वान पंडित आदि कोई बि न ॼाणंदा आहिनि। कोई सां बि पुछो नयो युग पोइ पुराणो कीअं थींदो आहे त कोई बि ॿुधाए न सघे, है न, कि नयो पुराणो कॾहिं थींदो आहे त कोई बि ॿुधाए न सघे। चईंदा इहे त लाखों वर्ष जी ॻाल्हि आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो असां नए युग मां, नए युग सां पोइ पुराणे युग में कीअं आयासीं, अर्थात स्वर्गवासी खां नरकवासी कीअं ठहियासीं। मनुष्य त कुझु बि न ॼाणंदा आहिनि। जंहिंजी पूजा कंदा आहिनि उन्हनि जी बायोग्राफी खे न ॼाणंदा आहिनि। जे जगदम्बा जी पूजा कंदा आहिनि, हाणे उहा अम्बा केरु आहे ॼाणंदा न आहिनि। अम्बा वास्तव में माताउनि खे चइबो आहे, परंतु पूजा त हिकु जी थियणी खपे न, है न। शिव बाबा जो बि हिकु ई अव्यभिचारी यादगार आहे। अम्बा बि हिकु ई आहे, परंतु जगदम्बा खे ॼाणंदा न आहिनि। इहे जगदम्बा ऐं लक्ष्मी जगत जी महारानी। तव्हांखे पतो आहे कि जगदम्बा केरु आहे, जगत महारानी केरु आहे, इहे ॻाल्हियूं कॾहिं कोई ॼाणे न सघे। लक्ष्मी खे देवी, जगदम्बा खे ब्रह्मणी चईंदा। ब्रह्मणी संगम ते हूंदी आहे। हिन संगम युग जो कंहिंखे कोई ॼाणंदो ई न आहे। प्रजापिता ब्रह्मा द्वारा नई पुरुषोत्तम सृष्टि रचबी आहे। पुरुषोत्तम तव्हांखे हुते ॾिसण में ईंदा, है न। पुरुषोत्तम तव्हांखे हुते ॾिसण में ईंदा। हाणे असां पुरुषोत्तम ठहूं था, पोइ असां सतयुग में कंप्लीट पुरुषोत्तम ठही वेंदासीं। हिन समय तव्हां ब्रह्मन ॻाइण लाइक़ु आहियो। सेवा था करो, पोइ तव्हां पूजा लाइक़ु ठही वेंदा। ब्रह्मा खे एतिरी पूजायूं ॾींदा आहिनि त अम्बा बाबा चवनि था कि हाणे ॾिसो, ब्रह्मा खे एतिरी पूजायूं ॾींदियूं आहिनि त अम्बा खे बि छो न ॾींदा आहिनि। उन्हनि जे बि त सभु ॿार आहिनि न। मां बाप ई प्रजापिता ठहींदा आहिनि। ॿारनि खे प्रजापिता न चईंदासीं। लक्ष्मी नारायण खे कॾहिं सतयुग में जगत पिता जगत माता न चईंदा। प्रजापिता जो नाम भालो आहे। जगत पिता जगत माता हिकु ई आहे, बाक़ी उन्हनि जा ॿार आहिनि। अजमेर में प्रजापिता ब्रह्मा जे मंदिर में वेंदा त चईंदा ब्रह्मा जी आहे ई प्रजापिता। हद जे पिता आहियूं, ॿार पैदा कंदा आहिनि त उहा हद जा प्रजापिता ठहिया।
ये बेहद जो आहे शिव बाबा त सभु आत्माउनि जो बेहद जो बाप आहे। ये बि तव्हां ॿारनि खे कॉन्ट्रास्ट लिखिणो आहे। जगदम्बा सरस्वती हिकु ई आहे न, नाम केतिरा रखी छॾिया आहिनि, दुर्गा काली आदि अम्बा ऐं बाबा जे त तव्हां सभु ॿार आहियो। ये रचना आहे न, प्रजापिता ब्रह्मा जी बेटी सरस्वती, उन्हनि खे अम्बा चईंदा आहिनि, उन्हनि खे अम्बा चईंदा आहिनि। बाक़ी आहिनि ॿार, बचियूं ऐं बचिया, इहे सभु आहिनि एडॉप्टेड। एतिरा सभु ॿार किथां खां अची सघंदा आहिनि। इहे सभु मुख वंशावली आहिनि। स्त्री जे मुख सां स्त्री खे एडॉप्ट कयो त रचता थी वियो न। चईंदा आहिनि हीअ मुंहिंजी स्त्री आहे, जो शिव बाबा चईंदा आहिनि न ब्रह्मा बाबा मुंहिंजी स्त्री आहे। ईअं जो बि स्त्री खे एडॉप्ट कंदा आहिनि पोइ चईंदा आहिनि की हीअ मुंहिंजी स्त्री आहे, चईंदा आहिनि हीअ मुंहिंजी आहे, मुंहिंजे हिन सां ॿार पैदा कया। इहे सभु आहिनि एडॉप्शन। इहा पोइ ईश्वरीय मुख द्वारा रचना आहे। आत्मायूं त आहिनि न, है न, उन्हनि खे एडॉप्ट न कबो आहे। आत्मायूं त असल में शिव बाबा जा ॿार आहिनि ई। बाप चईंदा आहिनि तव्हां आत्मायूं सदैव मुंहिंजा ॿार आहियो। हाणे मां अची करे प्रजापिता ब्रह्मा द्वारा ॿारनि खे एडॉप्ट कंदो आहे। ॿारनि खे हीअं न एडॉप्ट कंदा आहिनि, बच्चा बच्चियुनि खे कंदा आहिनि, मतिलबु आत्माउनि खे न कंदा आहिनि। इहा ॾाढी सूक्ष्म सम्झण जी ॻाल्हि आहे। हिन ॻाल्हियुनि खे सम्झण सां त इहे लक्ष्मी नारायण ठही वेंदा, है न। ॾिसो लक्ष्मी नारायण ठहिणु केॾो सहज आहे, बसि हिन ॻाल्हियुनि खे सम्झणो आहे। कीअं ठहूं इहा असां सम्झाए सघंदा आहियूं। छा अहिड़ा कर्म करूं जो इहे विश्व जा मालिक ठहनि। तव्हां प्रदर्शनी आदि में बि पुछी सघंदा आहियो। तव्हांखे मालूम आहे इन्हनि इहे स्वर्ग जी राजधानी कीअं वरिती। तव्हां में बि यथार्थ रीति हर कोई न सम्झाए सघंदा। जंहिंमें दैवी गुण हूंदा, हिन रूहानी सर्विस में लॻल हूंदा, उहो सम्झाए सघंदा, है न। बाक़ी त माया जी बीमारी में फसियल आहिनि। अनेक प्रकार जा रोग हूंदा आहिनि। देह अभिमान जो रोग, इन विकारनि ई तव्हांखे रोगी ठाहियो आहे न। हिन विकारनि ई तव्हांखे रोगी ठाहियो। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे पवित्र देवता ठाहींदो आहे। तव्हां सर्वगुण संपन्न पवित्र हुयो, हाणे पतित ठहिया आहियो न। बेहद जो बाप ईअं चईंदा, इन में निंदा जी ॻाल्हि आहे, है न। बेहद जो बाप ईअं चईंदा की तव्हां हाणे पतित ठहिया आहियो, इन में निंदा जी ॻाल्हि न आहे। इहे सभु सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि। भारतवासियुनि खे बेहद जो बाप चईंदा आहिनि मां हिते भारत में ईंदो आहे। भारत जी महिमा त अपरम अपार आहे न। हिते नर्क खे स्वर्ग ठाहींदा आहिनि, सभिनि खे शांती ॾींदा आहिनि। त अहिड़े बाप जी बि महिमा अपरम अपार आहे। पारावार न, जगदम्बा उन जी महिमा खे कोई ॼाणंदो न आहे। इन्हनि जो बि कॉन्ट्रास्ट तव्हां ॿुधाए सघंदा आहियो। ये जगदम्बा जी बायोग्राफी, लक्ष्मी नारायण जी बायोग्राफी, उहो ई जगदम्बा पोइ लक्ष्मी ठहींदी आहे, पोइ लक्ष्मी, पोइ 84 जन्मनि खां पोइ जगदम्बा ठहींदी। चित्र बि अलॻि अलॻि रखणा खपनि। ॾेखारींदा आहिनि लक्ष्मी खे कलश मिलियो, परंतु लक्ष्मी पोइ संगम ते किथां आई, उहो त सत्युग में हुई न। इहे सभु ॻाल्हियूं बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। चित्र ठाहिण जे मथां जो मुक़ररु आहे, उन्हनि खे वीचार सागर मंथन करिणो खपे की हीअं हीअं चित्र ठाहियूं त पोइ सम्झाइणु सहज थींदो। एतिरी विशाल बुद्धि खपे तॾहिं दिलि ते चढ़नि। जॾहिं बाबा खे सुठी रीति यादि कंदा, ज्ञान चिता ते वेहींदा, तॾहिं दिलि ते चढ़ंदा। ईअं न की जो ॾाढा सुठी वाणी हलाईंदा उहो दिलि ते चढ़ंदा न। बाबा चईंदा आहिनि दिलि ते अंत में चढ़ंदा नंबरवार पुरुषार्थ अनुसार, जॾहिं देह अभिमान ख़तमु थी वेंदो। बाबा सम्झाईंदा आहिनि ब्रह्म ज्ञानी ब्रह्म में लीन थियण जी महिनत कंदा आहिनि, परंतु ईअं कोई लीन न थी सघे। बाक़ी महिनत कंदा आहिनि, उत्तम पद पाईंदा आहिनि। ईअं महात्मा ठहींदा आहिनि जो उन्हनि खे प्लैटिनम में वज़न कंदा आहिनि। छो जो ब्रह्म में लीन थियण जी महिनत कंदा आहिनि।
त महिनत जो बि फल मिलंदो आहे, बाक़ी मुक्ति जीवन मुक्ति न मिली सघंदी आहे, है न। ब्रह्म में लीन थियण जी महिनत त कंदा आहिनि, त महिनत जो बि फल मिलंदो आहे, बाक़ी मुक्ति जीवन मुक्ति न मिली सघंदी आहे। उन्हनि जी महिनत जो फल मिलंदो आहे कि उन्हनि खे प्लैटिनम में वज़न कंदा आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, हाणे ये पुराणी दुनिया वई की वई, एतिरा बॉम्ब्स ठाहींदा आहिनि, रखण लाइ थोरी ठाहिया आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो पुराणी दुनिया जे विनाश जे लाइ इहे बॉम्ब्स कम में ईंदा, अनेक प्रकार जा बॉम्ब्स आहिनि, बाप ज्ञान युग सिखलाईंदा आहिनि। पोइ राज राजेश्वरी डबल सिरताज देवी देवता ठाहींदा आहिनि। कहिड़ो उच्च पद आहे। ब्रह्मण चोटी आहे मथे में, चोटी सभिनि खां मथे आहे। हाणे तव्हां ॿारनि खे पतित खां पावन ठाहिण बाबा आहिनि, पोइ तव्हां बि पतित पावनी ठहींदा आहियो। इहे नशो आहे न, असां सभिनि खे पावन ठाहे राज राजेश्वरी ठाहियूं था। नशो हुजे त ख़ुशी रहे। पंहिंजे दिलि सां पुछो, असां केतिरनि खे आपसमान ठाहींदा आहियूं। प्रजापिता ब्रह्मा जगदम्बा ॿई हिकु जहिड़ा ई आहिनि। ब्राह्मणनि जी रचना रचंदा आहिनि, शूद्रनि सां ब्राह्मण ठहिण जी युक्ति बाबा ई ॿुधाईंदा आहिनि। इहे कोई शास्त्रनि में न आहे, इहे गीता जो युग आहे। महाभारत लड़ाई बि बराबरि हुई, है न। इहे गीता जो युग आहे, महाभारत लड़ाई बि बराबरि हुई। राजयोग हिक खे ई सिखायो हूंदो छा, मनुष्य जी बुद्धि में पोइ अर्जुन ऐं कृष्ण ई आहे। हिते त ढेर पढ़ंदा आहिनि, वेठा बि ॾिसो कीअं साधारण आहिनि। नंढा ॿार अलफ़ बे पढ़ंदा आहिनि, तव्हां वेठा आहियो, तव्हांखे बि अलफ़ बे पढ़ाइनि था बाबा। अलफ़ ऐं बे इहो आहे वरसो, है न। अलफ़ ऐं बे इहो आहे वरसो। बाबा चवंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां विश्व जा मालिक ठहींदा। मूंखे यादि करो त तव्हां विश्व जा मालिक ठहींदा। कोई बि आसुरी कमु न करिणो आहे, दैवी गुण धारण करणा आहिनि। कोई बि आसुरी कमु न करिणो आहे, दैवी गुण धारण करिणो आहे। ॾिसणो आहे असां में कोई अवगुण त न आहे। मां निर्गुण हारे में कोई गुण न आहे, ईअं चईंदा आहिनि न। हाणे निर्गुण आश्रम बि आहे, परंतु अर्थ कुझु न ॼाणंदा आहिनि। निर्गुण अर्थात मूं में कोई गुण न आहे। हाणे गुणवान ठहिणो आहे त गुणवान ठाहिण त बाबा जो ई कमु आहे। बाबा जे टाइटल जी टोपी पोइ पंहिंजे मथां रखी छॾंदा आहिनि। बाप केतिरी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि, डायरेक्शन बि ॾींदा रहंदा आहिनि। जगदम्बा लक्ष्मी जो कॉन्ट्रास्ट ठाहियो। ब्रह्मा सरस्वती संगम ते लक्ष्मी नारायण सतयुग जा आहिनि। इहे चित्र सम्झाइण लाइ आहिनि। ब्रह्मा सरस्वती जी बेटी आहे, पढ़ंदा आहिनि मनुष्य सां देवता ठहिण लाइ। हाणे तव्हां ब्राह्मण आहियो, सतयुगी देवता बि मनुष्य ई आहिनि न, परंतु उन्हनि खे देवता चईंदा आहिनि। मनुष्य चइण सां जीअं उन्हनि जी इंसल्ट थी वेंदी आहे, हिन करे देवी देवता व भॻवान भगवती चई ॾींदा आहिनि। अगरि राजा रानी खे भॻवान भगवती चऊं त पोइ प्रजा खे बि चइणो पए, हिन करे देवी देवता चइबो आहे। त्रिमूर्ति जो चित्र बि आहे, है न। सतयुग में एतिरा थोरा मनुष्य आहिनि, कलयुग में एतिरा ॾाढा मनुष्य आहिनि, है न। प्रजा खे बि चइणो पए अगरि उन्हनि खे भॻवान भगवती चईंदासीं, इन करे उन्हनि खे देवी देवता चईंदा आहिनि। त्रिमूर्ति जो चित्र बि आहे। सतयुग में एतिरा थोरा मनुष्य, कलयुग में एतिरा ॾाढा मनुष्य, उहो कीअं सम्झायूं। त इहे वीचार सागर मंथन करे चित्र ठाहियो। हिन जे लाइ पोइ ॻोल्हो बि ज़रूरी आहे। प्रदर्शनी में एतिरे सभिनि खे सॾु कंदा आहिनि, कस्टम कलेक्टर खे त कॾहिं कोई निमंत्रण न ॾींदो आहे। त ईअं वीचार हलाइणो पए, हिन में विशाल बुद्धि खपे। बाबा जो त रिगार्ड रखिणो आहे। सैन जे घोड़े जो केतिरो सजाईंदा आहिनि, पटको केतिरो नंढो हूंदो आहे, घोड़ो केतिरो वॾो हूंदो आहे, आत्मा बि केतिरी नंढी आहे, हुनजो श्रृंगार केतिरो वॾो आहे। इहा काल मुहूर्त जो तख़्त आहे न, भ्रुकुटी, है न। जीअं हुसैन जे घोड़े खे सजाईंदा आहिनि, पटको नंढो हूंदो आहे, घोड़ो वॾो हूंदो आहे। इहा आत्मा बि नंढी
लेकिन शरीर केॾो वॾो आहे ऐं श्रृंगार केॾो थींदो आहे। ये अकाल मूरत जो तख़्त आहे न। सर्वव्यापी जी ॻाल्हि बि गीता में उठाई आहे। बाबा चईंदा आहिनि मां आत्मा खे राजयोग सेखारींदो आहियां, पोइ सर्वव्यापी कीअं? बाप टीचर गुरु सर्वव्यापी कीअं थींदो? बाबा चईंदा आहिनि मां तव्हांजो बाप आहियां। बाबा चवनि था की बाप चईंदा आहिनि मां आत्माउनि खे राजयोग सेखारींदो, पोइ सर्वव्यापी कीअं थींदमि? बाप टीचर गुरु सर्वव्यापी कीअं थींदमि? बाबा चईंदा आहिनि मां तव्हांजो बाप आहियां, पोइ ज्ञान सागर आहियां। तव्हांखे ॿीहर जी हिस्ट्री जोग्राफी सम्झाइण सां ॿीहर जो राज्य मिली वेंदो आहे। तव्हांखे ॿीहर जी हिस्ट्री जोग्राफी सम्झण सां ॿीहर जो राज्य भाग्य मिली वेंदो आहे। दैवी गुण बि धारण करणु खपनि। माया हिकदमि नक्शा पकिड़े वठंदी आहे, चलन गंदी थी वेंदी आहे। पोइ लिखंदा आहिनि ईअं भूल थी वई, असां कारो मुंहुं करे छॾियो। इहे त पवित्रता सिखाए बि आहे। पोइ अगरि कोई किरंदो त पोइ हुन में बाप छा करे सघंदा आहिनि? घर में कोई ॿारु गंदो थी पईंदो आहे, कारो मुंहुं करे ॾींदो आहे त बाप चईंदा आहिनि न तव्हां त मरी वञो त सुठो आहे। ॿीहर जो बाप भल ड्रामा खे ॼाणंदा आहिनि, पोइ बि चईंदा त सही न। तव्हां ॿियनि खे शिक्षा ॾेई करे ख़ुदि किरी पईंदा आहियो त 1000 गुणा पाप पइजी वेंदो। चईंदा आहिनि माया थप्पड़ मारे छॾियईं। माया ईअं गुस्सो मारदी आहे जो हिकदमि अक़ल ई गुम करे ॾींदी आहे। बाप सम्झाईंदा रहंदा आहिनि अखियूं ॾाढी धोखेबाज़ आहिनि। कॾहिं बि कोई विक्रम न करिणो आहे। तूफ़ान त ॾाढा ईंदा, छो जो युद्ध जे मैदान में आहियो न, पतो बि न पवंदो आहे कि छा थींदो। माया झटि थप्पड़ लॻाए ॾींदी आहे। हाणे त केतिरा समझदार ठहींदा आहियो। आत्मा ई समझदार ठहींदी आहे न। आत्मा ई बेसमझ हुई, हाणे बाप समझदार ठाहींदा आहिनि। ॾाढो देह अभिमान आहे, सम्झंदा न आहिनि कि असां आत्मा आहियूं। बाप असां आत्माउनि खे पढ़ाईंदा आहिनि। असां आत्मा हिन कननि द्वारा ॿुधूं था। बाप चईंदा आहिनि कोई बि विकार जी ॻाल्हि हिन कननि सां न ॿुधो। बाप तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि। मंज़िल ॾाढी वॾी आहे। मौत जॾहिं नज़दीक ईंदो त पोइ तव्हांखे डर लॻंदो। मौत जॾहिं नज़दीक ईंदो आहे त तव्हांखे डर लॻंदो। मनुष्य खे मरण जे समय बि मित्र संबंधी आदि चईंदा आहिनि न भॻवान खे यादि करो या पंहिंजे गुरु आदि खे यादि करो, है न। चईंदा आहिनि न पंहिंजे गुरु आदि खे यादि करो, भॻवान खे यादि करो। देहधारियुनि खे यादि करणु सिखलाईंदा आहिनि। देहधारियुनि खे यादि करणु सिखलाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो, है न। कोई चईंदा न छो जे भक्ति मार्ग में त सभु देहधारी आहिनि, देवी देवता गुरु वग़ैरह, त माण्हू उन्हनि खे यादि करण लाइ चईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि की हाणे मूंखे निराकार रूप में यादि करो। इहे त तव्हां ॿारनि जी ई बुद्धि में आहे। बाप फरमान कंदा आहिनि मामिकम यादि करो। देहधारियुनि खे यादि न करिणो आहे। माउ बाप बि देहधारी आहिनि न। मां त विचित्र आहियां, विदेही आहियां। इन में वेही तव्हांखे ज्ञान ॾींदो आहे, है न। देहधारियुनि खे यादि न करिणो आहे। माउ बाप बि देहधारी आहिनि न। मां त विचित्र विदेही आहियां, मतिलबु ब्रह्मा बाबा मम्मा बि त देहधारी आहिनि। त मां त विदेही विचित्र आहियां। इन में वेही तव्हांखे ज्ञान ॾींदो आहे। तव्हां हाणे ज्ञान ऐं योग सिखंदा आहियो। तव्हां चईंदा आहियो ज्ञान सागर बाप द्वारा असां ज्ञान सिखूं था राज राजेश्वरी थियण ऐं ठाहिण लाइ। ज्ञान सागर ज्ञान बि सिखलाईंदा आहिनि, राजयोग बि सिखलाईंदा आहिनि। अच्छा मीठे मीठे सिखलाईंदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार समझदार ठही माया जे तूफ़ाननि सां कॾहिं हार न खाइणी आहे।
समझदार ठही माया जे तूफ़ाननि सां कॾहिं हार न खाइणी आहे। अखियूं धोखो ॾींदियूं आहिनि, इन करे पंहिंजी संभाल ॾाढी करणी आहे, है न। अखियूं धोखो ॾींदियूं आहिनि, इन करे पंहिंजी संभाल कंदा रहो। कोई बि विकारी ॻाल्हियूं इन कन सां न ॿुधणियूं आहिनि। ॿियो आहे पंहिंजी दिलि सां पुछिणो आहे कि असां केतिरनि खे आपसमान ठाहींदा आहियूं। मास्टर पतित पावनी ठही सभिनि खे पावन राज राजेश्वरी ठाहिण जी सेवा करूं था। ईअं चेक करो केतिरनि खे आपसमान ठातो। असां में कोई अवगुण त न आहे, दैवी गुण केसिताईं धारण थिया आहिनि असां में। वरदान हर संकल्प व कर्म खे श्रेष्ठ व सफल ठाहिण वारा ज्ञान स्वरूप समझदार ठहो। जो ज्ञान स्वरूप समझदार ठही करे कोई बि संकल्प व कर्म कंदा आहिनि न, उहा सफलता मूर्त थी वेंदा आहिनि। इन जे लाइ भक्ति मार्ग में कार्य आरंभ करण खां पहिरियों स्वास्तिक करंदा आहिनि या गणेश खे नमन कंदा आहिनि। ये स्वास्तिक स्वस्थिति में स्थित थियण अर्थात गणेश नॉलेजफुल स्थिति जो सूचक आहे। तव्हां ॿार जॾहिं स्वयं नॉलेजफुल ठही करे हर संकल्प व कर्म कंदा आहियो त सहज ई सफलता मूर्त थी वेंदा आहियो। स्लोगन आहे ब्राह्मण जीवन जी विशेषता आहे ख़ुशी, इन करे ख़ुशी जो दान कंदा हलो, है न। इन करे ख़ुशी जो दान कंदा हलो। अव्यक्त इशारो आहे, जीअं कोई साइंस जे साधन खे यूज़ कंदा त पहिरियों चेक कंदा कि लाइट आहे या न आहे। ईअं जॾहिं योग ऐं शक्तियुनि जो गुणनि जो प्रयोग कंदा आहियो त पहिरियों इहे चेक करो कि मूल आधार आत्मिक शक्ति परमात्मा शक्ति व लाइट हल्की स्थिति आत्मा जी शक्ति मां आत्मा आहियां, बाबा निराकार जे रूप में यादि रहे ऐं जीवन में हल्को रहे। कोई टेंशन, कोई प्रॉब्लम, कोई संकल्प विकल्प, कोई ॻाल्हि मन में न हुजे, बसि आत्मा ऐं बाबा ऐं स्थिति हिकदमि हल्की। त ईअं जॾहिं योग जो शक्तियुनि जो गुणनि जो प्रयोग कंदा आहियो न, विश्व में जॾहिं असां फैलाईंदा आहियूं कि आत्मा खे दान ॾींदा आहियूं, सहयोग ॾींदा आहियूं, त उन समय हिकदमि आत्मा बाबा निराकार परमात्मा ऐं स्थिति लाइट हुजे ऐं पोइ असां संकल्प करूं कि विश्व में चारों ओर शांति जी किरणियूं फैलनि थियूं, सर्व गुण सर्व शक्ति सर्व ज्ञान जी किरणियूं पूरे विश्व में सर्व आत्माउनि ते पहुचनि थियूं, तत्वनि ते पहुचनि थियूं। सभी सतो प्रधान स्थिति में स्थित था थींदा वञनि। सभी मनुष्य आत्माएं, सभी प्रकृति सतो प्रधान थींदी थी वञे, है न। तॾहिं असांजी शक्तियूं गुण योग जो प्रयोग विश्व जी सर्व आत्माउनि ते थींदो, प्रकृति ते थींदो, है न। कंहिंखे बि शांति जो दान ॾियणो आहे त बाबा खे यादि करे ख़ुदि खे आत्मा सम्झी ऐं हल्की स्थिति में मुंहिंजोपन ज़रा बि न हुजे कि हुन मुंहिंजी आत्मा मुंहिंजो संबंध कोई न, त हीअं अगरि स्थिति ऐं स्वरूप डबल लाइट आहे त प्रयोग जी सफलता सहज थी सघंदी, है न। अगरि स्थिति ऐं स्वरूप लाइट हुजे तॾहिं ई प्रयोग जी सफलता सहज थी सघंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,